सजी सिंध समेत ठिकराठो में भी रमज़ान शरीफ के भलारे महीने में महंगाई सबब शहरी सख्त परेशानी के मोड़ण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट कर रहा है अरबेलो महतम। ठिकराठो में रमज़ान शरीफ के भलारे महीने में हथरादू महंगाई सबब शहरी सख्त परेशान। मुनाफ़ेखोरन आम वाबे के शयन जा अघ चोट चाड़े छड़िया। गोश्त मच्छी मुर्गी गरीबन का कोहे दूर। सब्जी भिंडी करेला तुरियों ऐं बिन भाजन जा रेट बे आसमान ते पहुतल। फ्रूट सूफ़ नारगी केलो हिंदाणो ऐं लीमो वठण बि मुश्किल थी वियो। उन हवाले से ठिकराठे वासियुनि आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो महांगाई एतरी अरूज ते वधी वई आहे। हाणे 50 रुपए जी मूंखे शइ मिली आहे। 280 रुपए किलो भिंडी आहे, 90 रुपए किलो करेलो आहे, तुरी हर शइ महांगाई आहे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? असां कमायूं 500 रुपया, 480 रुपया थैली आहे गिहु जी। असां मज़दूर माण्हू भाॼी वठूं या गिहु वठूं, हिते बि लिस्ट न आहे लॻल। हिते अंधेर नगरी लगल है। तव्हांजे ठिकाने शहर में महंगाई जेका आहे तमामु अरूज ते आहे। हितां जा भले परचून जा दुकानदार हुजनि, सब्जी वारा हुजनि, भले मुर्गी मच्छी वारा हुजनि, उहे मनपसंद रेट जेको आहे सो पंहिंजे मनपसंद रेट ते शयूं जेको आहे सो विकिरो करे रहिया आहिनि। इन करे हितां जी आवाम खे तमामु घणी परेशानी थी रही आहे ऐं तमामु महंगाई त वैसे ई अरूज ते आहे, पर ही डबल प्रॉफिट रखी करे आवाम खे वधीक परेशान कयो थो वञे। इन करे हिते मुख्तियार कार साहब जेको आहे सो अचे ऐं ठिकराठे में विज़िट करे गवर्नमेंट जी पॉलिसी मुताबिक़ ऐं रेट मुताबिक़ जेका लिस्ट निकतल वो इशू करे। तमाम चोट ते चढ़ियल है। का भी शइ वठण, रमज़ान शरीफ जो महीनो हले तो रोज़ेदार तमाम परेशान लगा पिया। माना मच्छी आ, गोश्त आ, जो भी आम वापे जी जेके भी शयूं तमाम महंगियूं लगी पियूं। दुकानदार वारा एतिरो सौदो महांगो कयूं वेठा आहिनि जो हद खां वधीक। जेकी असांखे अॻे 10 रुपए शइ मिलंदी, हाणे उहा असांखे शइ 50 रुपए मिले थी। ऐं बर्फ़ जेकी आहे उहा माना एतिरी महांगी आहे जो असां पंहिंजो रोज़ो नथा छॾे सघूं। मच्छी एतिरी महांगी आहे, माना हद खां वधीक। सभु मच्छी 700 रुपया किलो था ॾियनि, गोश्त 800 रुपया किलो था ॾियनि। रोज़ो छॾियो या बुख ते रोज़ो न रखूं। मान सां ॻाल्हियूं कंदड़ महांगाई ग़रीबनि खां वाद जो गिराह बि खसे वरितो आहे। दिहाड़ी कमाईंदड़ पोरियात हिक वेले जी मानी लाइ परेशान आहिनि। हिननि ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो त आम वाबे वारे शयुनि जो विकिरो रेट लिस्ट तहत यकीनी बणाए ग़रीब आवाम खे फुरजण खां बचायो वञे। कैमरामैन गुलाम सेन राजर सां गॾु अरबेलो मातम, आवाज़ टीवी न्यूज़ ठिकराठो।